फरमाए यौम तरल मोमिनीन वल मोमिनात, ॾिसंदे तूं क़यामत जे ॾियारे मोमिन ऐं मोमिनात के यसा नूरुहुम बैना ऐदीहिम व बिअयमानिहिम, डोड़ंदो नूर उन्हनि जे अॻियां, उन्हनि जे जेको असां अॻियां ऐं उन्हनि जे साॼे पासे खां। बुशराकुमुल यौम, अॼोके ॾियारे जे अंदरि ख़ुशख़बरी आहे तव्हांखे। जन्नातुन तजरी, अहिड़ी तव्हांखे अल्लाह तबारक व तआला जन्नत अता फरमाई आहे, अहिड़ा बाग़ रब साईं तव्हांखे अता फरमाइनि। मिन तहती हल नहार, जंहिंजे हेठियां वायूं वहनि थियूं पियूं। ख़ालिदीन फ़ीहा, तव्हां हमेशह इन जे अंदरि हूंदो। हक़ीक़ी असल जेका कामयाबी आहे अल्लाह तबारक व तआला फरमाए थो, वॾे में वॾी कामयाबी आहे इहा जेका जन्नत वारी आहे। ऐं जिन अलाह जी न ॿुधी, अलाह जे हुकुम खे न मञियो, अलाह जे रसूल जे हुकुम खे न मञियो, पंहिंजी मनमानी जेका ज़िंदगी गुज़ारियूं, उन जे लाइ छा आहे? रसूल अल्लाह तबारक व तआला कलाम मुक़द्दस में फरमाए थो यौम यक़ूलुल मुनाफ़िक़ून वल मुनाफ़िक़ात, उन ॾियारे ते चवंदा मुनाफ़िक़ मर्द ऐं मुनाफ़िक़ औरतूं, छा चवंदा? लिल्लज़ीना आमनू, उन्हनि माण्हुनि खे जिन ईमान आंदो। उंदुरूना नक़्तबिस ओदा, थोरो हेॾे त निहारियो तव्हांजे नूर मां, असां बि त रोशनी हासिलु कयूं। तव्हांजो चहिरो त चोॾींहं जे चंड वांगुरु चमके थो, जेको ख़ुदा बयानु फरमायो यौम तरल मोमिनीन वल मोमिनात यसा, उन्हनि जे आॾो उन्हनि जे साॼे पासे खां नूर जूं लाइटियूं हूंदियूं ऐं नूर हूंदो। पोइ जॾहिं मुनाफ़िक़ मर्द ऐं मुनाफ़िक़ औरतूं उन्हनि खे हीअं नूर जे तजल्लन जे अंदरि जो ॾिसंदा, पोइ उन्हनि खे छा चवंदा? थोरो हेॾे असां ॾे बि ॾियारियो, असां बि तव्हांजे इन नूर जे सोजरो हासिलु कयूं। अल्लाह जा बानो, जेको अल्लाह जो थी वेंदो आहे, रब साईं उनखे दुनिया में कंहिंजो बि मोहताज न बणाईंदो आहे। पूरी दुनिया उन जी मोहताज हूंदी आहे, अल्लाह साईं उनखे मोहताजी खां बचाईंदो आहे। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? असां जॾहिं अल्लाह जा थियूं, बहरहाल क़ील इरजिऊ, पोइ उन्हनि खे चयो वेंदो मोटो हाणे तव्हां पोइते, फल्तमिसू नूरा, वञी करे ॻोल्हे अचो नूर खे, रोशनाई खे। तव्हांखे त दुनिया में हर शइ आया, पैगम्बर आया, नबी आया, अची करे उन्हनि तव्हांखे सम्झायो। वरी जेके नबियनि जा पोइते असाब हुया, उन्हनि बि तव्हांखे सम्झायो। फ़ज़ुरिब बैनहुम, अल्लाह तबारक व तआला फरमाए थो, पोइ लॻाई वेंदी उन्हनि जे दरमियान में बिसूरिन लहू बाब, हिकिड़ी दीवार ऐं दरवाज़ो। बातिनुहु फ़ीहिर रहमा व ज़ाहिरुहु मिन क़िबलिहिल अज़ाब, उनजे ॿाहिरि उनजे जेको असां अंदरे पासे खां अल्लाह जी रहमत ऐं ॿाहिरे पासे खां रब जो अज़ाब हूंदो। आई ॻाल्हि सम्झ में? जाॾो मोमिन हूंदा, परहेज़गार हूंदा, उन पासे ना रहमत जो मामिलो हूंदो, ऐं जाॾो काफ़िर हूंदा, मुनाफ़िक़ हूंदा। मुंहिंजा भाउ, तव्हां क़ुरान मजीद खोले करे ॾिसो, जहन्नम जो मौज़ू, जहन्नम जा मुआमलात, जहन्नम जा मसाइल जेकॾहिं माण्हू बयानु करे त यकीन कयो इंसान जी ज़ुबान ऐं न बयानु करण खां कासिर आहे। छो त हीउ हिकिड़े ॾियारे जो मौज़ू न आहे, सभ खां वधीक अल्लाह तबारक व तआला जन्नत ऐं जहन्नम जो मामिलो क़ुरान मजीद जे अंदरि बयानु फरमायो आहे। तव्हां क़ुरान जे हर हिकिड़े रुकू जे अंदरि, हर हिकिड़ी आयत जे अंदरि जेकॾहिं गौर कंदो, तव्हांखे क़ुरान जे अंदरि जहन्नम जो मंज़र मिलंदो। काथे कंहिं सूरत जे अंदरि कहिड़ो मामिलो बयानु फरमायो आहे, सूरह वाक़िआ पढ़ी ॾिसो, सूरह हाक़ पढ़ी ॾिसो, सूरह कुफ़िर तव्हां पढ़ी ॾिसो, सूरह इनशिकाक पढ़ी ॾिसो, सूरह इनफ़ितार पढ़ी ॾिसो। तॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जंहिंखे क़यामत खे बिल्कुलु क़रीब ॾिसणो आहे त मां ॾिसां त क़यामत जा मामलात ऐं मसाइल छा हूंदा, उनखे खपे त उहो सूरह इनशिकाक, सूरह इनफ़ितार ऐं सूरह कुफ़िर जी तिलावत करे, उनजो तफ़सीर पढ़े, उनखे सम्झ में ईंदी त क़यामत जो मामिलो छा आहे। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला अन्हु खां रिवायत आहे, कंहिंखां रिवायत आहे? हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला अन्हु, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जलीलुल क़द्र साहबी आहे, उन खां रिवायत आहे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, क़यामत वारो जेको ॾिहाड़ो हूंदो, उन टाइम ते इज़ा शम्सु कुविरत व इज़ा नुजूमुल क़दरत व इज़ा जिबालु सुजिरत व इज़ा इशारु उतिलत व इज़ा वहुशु हुशिरत व इज़ा बिहारु सुजिरत व इज़ा नुफूस ज़ुव्विजत व इज़ा मऊदतु सुइलत। तव्हां क़ुरान खोले करे पढ़े ॾिसो, हे जेको सिज जेको पूरी दुनिया खे रोशन कयूं वेठो आहे, क़यामत जे ॾियारे इन जी रोशनी ख़तमु थी वेंदी। ऐं जेके सितारा तव्हां असांखे नज़र अचनि था पिया, इहे सितारा, अच्छा खिन रिवायतुनि जे अंदरि अचे थो, उलमा मुफ़स्सिरीन फरमाईंदा हीउ जेको सिज आहे, इहो सिज ऐं जेके सयारा आसमान ते तव्हां असांखे राति जो चिदे वांगुरु नंढड़ा नज़र ईंदा आहिनि, इन जी हक़ीक़त ऐं माहियत इहा आहे। ऐं साइंसदाननि खे वञी करे पढ़ी ॾिसो, उन्हनि खां पुछा की उन्हनि जी जेका रिसर्च आहे, हर हिकिड़ो सयारो, नंढे में नंढो सितारो जेको आसमान ते नज़र अचे थो, उहो हिन दुनिया खां अलाए केतिरा हिसा वॾो आहे। जेके वॾा सयारा आहिनि, उनजी त तादाद ई अलाए केतिरी आहे। ईअं मथे इहे सभु जो सभु सितारा, इहो सॼो जेको आहे पंहिंजो सिज चंड खणी करे, हीउ जेको दुनिया जे अंदरि जेको पाणी आहे, इन पाणी जे अंदरि उछलायो वेंदो। उनखां पोइ जहन्नम जी बाहि तयारु थींदी, जंहिंजे अंदरि जंहिं बद अमल कया, रब साईं उनखे जहन्नम जी बाहि जे अंदरि साड़ी।
जहन्नम जी बाहि आम बाहि न आहे जेका तव्हां असां तसवुरु करे वेठा आहियूं। 2 मिंट हथु सड़ियो बरनाल वग़ैरह हणंदासीं जान छुटंदी न। हिकु रिवायत जे अंदरि अचे थो मग़रिब जे पासे खां नंढड़ो दरवाज़ो जहन्नम जी बाहि जो खोलियो। मग़रिब सम्झो था नी, ओला वारो जेको पासो आहे ओ ओला जे आख़िरी पासे न वञी करे जहन्नम जी बाहि जो हिकिड़ो नंढड़ो दरवाज़ो खोलियो। ओभर वारे पासे रे कैफ़ियत इहा हूंदी, इहो हिन पासे खां सिर्फ़ु नंढड़े बाहि जे खुलण जे करे हू पासो ईअं सड़ंदो ऐं जेको आहे सॼो मन कारो थी वेंदो। ऐं पाण फरमायो जेके उते बीठा हूंदा इंसान, उन्हनि जी कैफ़ियत इहा आहे, उन्हनि जो दिमाग़ जेको आहे मेजालो उहो ईअं टचका खाईंदो जीअं हांडी जे अंदरि गोश्त टचका खाईंदो आहे। एॾो परते खां उनजो असरु आहे। हिकु दफ़ा साहबी फरमाईंदा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु मस्जिद नबवी में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निमाज़ पढ़ाई। निमाज़ पढ़ाइण खां बाद में पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेठा। पोइ कुझु देरि खां पोइ रसूलुल्लाह जेके सहाबी गॾु वेठा, पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन मां जा जेको सहाबी हुनखे चवनि त ॾे हाल वाल तव्हां को आवाज़ु ॿुधो आहे? साहबी चवंदा अलाह जा रसूल असां त को न ॿुधो आहे, वधीक अलाह जो रसूल बहितर थो ॼाणे, असांखे न आहे। पाण फरमायो हिकिड़े फ़रिश्ते पथर उछलायो आहे। छा उछलायो बाबा? उहो पथर उनखे अलाए केतिरा हज़ार साल थी विया आहिनि, उनखां पोइ उहो पथर वञी जहन्नम जे तह जे अंदरि वञी करे पट जे मथां किरियो आहे। इहा जहन्नम जी बाहि एॾी ऊनी आहे। त बहरहाल हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला अन्हु रिवायत कंदा त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत जे ॾियारे सभिनी खे हिकिड़े मैदान जे अंदरि जमा कयो वेंदो। छा में जमा कयो वेंदो? मैदान। पर मैदान जे अंदरि का बि रोशनाई वग़ैरह न हूंदी, ऊंदहि हूंदी। हिक ॿिए जे भरिसां माण्हू बीठा हूंदा पर हिक ॿिए खे ॾिसी न सघंदा, न सुञाणे सघंदा। ऊंदहि जे अंदरि कुझु वक़्त खां बाद में अल्लाह तबारक व तआला रब साईं पंहिंजी रहमत जो जलवो फरमाईंदा। अल्लाह जे उन रहमत जे जलवे जे करे, अल्लाह जे उन नूरानी तजल्ली जे करे जेका दुनिया हूंदी उहा रोशन छो त सिजु हूंदो कोन, आसमान बि दरवाज़ा थींदो, निज़ाम सॼो इज़ा ज़ुल्ज़िलतिल अर्ज़ु ज़िलज़ालहा व अख़रजतिल अर्ज़ु अस्क़ालहा व क़ालल इंसानु मा लहा यौमइज़िन तुहद्दिसु अख़बारहा बिअन्न रब्बका वहालहा। ज़मीन में ज़िलज़िला ईंदा, इहे कपह वांगुरु वॾा वॾा जबल पिया उॾंदा, का शइ न हूंदी। जेको निज़ाम ख़ुदा बणायो आहे इहो सॼे जो सॼो आसमान ख़तमु थी वेंदो, ज़मीन जेका आहे उहा पंहिंजो धुलंदी पई। हे जेके तव्हां असांखे आबादियूं वग़ैरह नज़र अचंदियूं सभु वीरान थींदियूं। त बहरहाल अल्लाह तबारक व तआला पंहिंजी रहमत ऐं पंहिंजी जलवो जॾहिं ॾेखारींदा त पोइ वञी करे जग रोशन थींदो। पर उनजी कैफ़ियत जेका हज़रत साहबी फरमाए थो हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला अन्हु त सॼो जग जेको आहे उहो रोशन थींदो। उन टाइम ते फ़रिश्ता अर्श जे चारो तरफ़ तवाफ़ कंदा हूंदा, अल्लाह जी तस्बीह तहलील कंदा हूंदा, रब साईं जी हमद सना कंदा हूंदा। उन वक़्त जे अंदरि अल्लाह ताला हुकुम फरमाईंदो, हिकिड़ो फ़रिश्तो आहे खणी करे ताराज़ वदुल जो बीहंदो, उनजे पुड़ खे कॾहिं हेठि कंदो, कॾहिं उनजे पुड़ खे मथे कंदो, पकतल उनजे हथ जे हूंदो। उनखां बाद में अचानक अल्लाह ताला जे तरफ़ां हुकुम थींदो हाणे जन्नत जो पर्दो खयो वञे। पर इन वक़्तु इन जेके माण्हू हूंदा ऐं उन जन्नत जे अंदरि 500 साल सफ़र जे ज़रो फ़ासिलो हूंदो। रब साईं हुकुम फरमाईंदो हिन जन्नतां लिबास खयो वञे, हिन जन्नतां कपिड़ो खयो वञे। जॾहिं उन कपिड़े खे खयो वेंदो, अल्लाह जे रसूल फरमायो उन जन्नत मां हिकिड़ी हवा घुलंदी जंहिंमें मुश्क ऐं अंबर जी ख़ुशबू हूंदी। जंहिं अमल भला कया, जंहिं निमाज़ पढ़ी, जंहिं अल्लाह खे राज़ी कयो, तमामु जेके मोमिन मुत्तक़ी परहेज़गार हूंदा उनखे मुश्क वांगुरु उहा ख़ुशबू महसूसु थींदी। कुझु वक़्त खां बाद अल्लाह ताला हुकुम फरमाईंदो हाणे जिन जे लाइ सदा जो मामिलो आहे जहन्नम तां पर्दो मथे खयो वञे। जॾहिं चई जहन्नम जी बाहि खां पर्दो खयो वेंदो, पर इहा जहन्नम जी बाहि जेका हूंदी ऐं उन माण्हुनि जे दरमियान में 500 साल सफ़र जी मसाफ़त माना इहा जहन्नम जी बाहि परते हूंदी। उन मां दूंहों निकिरंदो। उन दूंहें जी जेका कैफ़ियत आहे हर उहो गुनाहगार जंहिं अल्लाह खे नाराज़ कयो आहे महसूसु करे वठंदो। रसूलुल्लाह पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो साहबी फरमाईंदो कुझु वक़्त खां बाद में अल्लाह ताला हुकुम फरमाईंदो फ़रिश्ता जेके हूंदा 19 फ़रिश्ता जेके जहन्नम जा दारोगा ऐं चौकीदार आहिनि। घणा आहिनि बाबा? 19 फ़रिश्ता। हाणे उन्हनि खे हुकुम थींदो, पर उन मां हर हिकिड़े फ़रिश्ते सां गॾु टोटल 19 दारोगा आहिनि जहन्नम जे मथां। उन मां हर हिकिड़े सां गॾु 70,000 फ़रिश्तो हूंदो मददगार जेके उन जहन्नम जी बाहि खे छिकींदा ईंदा।
उनखे वठी करे उन्हनि वटि हिकिड़ा पंहिंजो औज़ार हूंदा, उन सां पए छिकींदा, छिके करे जॾहिं जनम जी बाहि खे आणींदा। हदीस पाक जे अंदरि अचे थो ईअं महसूसु थींदो जीअं को माण्हू साहु खणंदो आहे। ईअं जनम जी बाहि कॾहिं हेठि थींदी, कॾहिं मथे थींदी, जीअं को माण्हू साहु खणंदो आहे, कॾहिं साहु हेठि कंदो आहे, कॾहिं मथे कंदो आहे। पर हीअं जॾहिं ईंदी कावड़ ऐं जोश ऐं गुस्से जे अंदरि जनम जी बाहि जॾहिं ईंदी, माण्हुनि खे जॾहिं तकींदी, हर माण्हू खे पंहिंजे साह जी हूंदी त अॼु असांखे कंहिं बि क़िस्म जो न छॾींदी। पर पोइ अल्लाह ताला जे तरफ़ां फ़रिश्तनि जे तरफ़ां उनखे छिके करे झलींदा त जनम जी बाहि सम्झी वेंदी। अल्लाह जे तरफ़ां फितरतन मूंखे अॼु रोकियो वियो आहे। पर उलमाए मुहद्दिसीन फरमाइनि था जेकॾहिं इन बाहि खे इन टाइम में इजाज़त ॾिनी वञे न त जेके बि मुसलमान ऐं काफ़र आहिनि कंहिंखे बि ज़िंदा न छॾे, सभिनी खे चाढ़े करे, सभिनी खे साड़े करे ख़तमु करे कोयला करे छॾे। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? त बहरहाल हाणे उन खां बाद में जनम जी बाहि जेका ईंदी, पर अल्लाह ताला जे तरफ़ां हुकुम न हूंदो। हाणे जनम जी बाहि कावड़ मंझां गुस्से मंझां उनजो जेको सिस्टम हूंदो, पई जेको आहे सो माना ग़ज़बनाक थींदी, पई जेको आहे सो पंहिंजो ॿरंदी। पर साहबी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाईंदा इन शिद्दत खां बाद में कावड़ जे अंदरि ईअं महसूसु थींदो ॼणो जनम जी बाहि पंहिंजे ॾंदनि खे, जीअं माण्हू कावड़ में हूंदो आहे पोइ पंहिंजा ॾंद मिलाईंदो आहे, उन मां हिकिड़ी क़िस्म जो आवाज़ु निकिरंदो आहे, अहिड़ो आवाज़ु महसूसु हूंदो। उन टाइम जे अंदरि हर माण्हू जी दिलि पई ॾकंदी, हर कंहिं माण्हू जा पेर ॾकणु शुरू थी वेंदा त असांजे लाइ छा मामिलो आहे। फरमाईंदा